सब जो भलो तै सदके असांजो भलो असांजो भलो असांजो भलो। 80 फुट महानगर पालिका जी उल्हासनगर के गेट ते ॿाहिरां ॾाढो सुहिणनि अखरनि में पंहिंजे सिंधी समाज जे तरफ़ां लिखियल अथव माता रुक्मणी देवी प्रवेश द्वार, जंहिंमें हेठां उन्हनि जो स्लोगन लिखियल आहे पहिरीं सब जो भलो तंहिं सदके असांजो भलो। छो जो अमाजन चवंदा ॿिए जे भले जे लाइ, ॿिए जे परोपकार जे लाइ, कंहिंजे सुठे जे लाइ सोचींदे त तुंहिंजे लाइ दुनिया अची पाण बीहंदी, ॿियनि खे जे लाइ सुहिणा कार्य कंदी, ॿियनि खे दुआ घुरंदी त तुंहिंजे बचनि जे मथां दुआ पंहिंजो पाण ई मिलंदी। छो जो महादेव भोलेनाथ या असांजो प्यारो झूलेलाल साईं उहे उनजो जेकॾहिं आया ई न समाज असांजा पीर रामा पीर साहिब हुजनि, असांजा साईं मूंखे श्री कृष्ण भगवान जे परोपकार जे भले जे लाइ सतगुरु स्वामी शांति प्रकाश महाराजन जो सुहिणो वचन पंहिंजे उन्हनि पंहिंजे जीवन में खयो, या तो आत्म ज्ञान हो या हो परोपकार, ये दोनों जिसमें नहीं ये मनुष्य देह है बेकार। समाजन चवंदा असां ब्रह्म ज्ञानी त नथा थी सघूं पिया, पर घटि में घटि परोपकार जी भावना असां अवश्य था रखी सघूं। उहा परोपकार जी भावना रख, उन परोपकार जी भावना रखण में ॿियनि जे भले, ॿियनि जे सानिध्य, ॿियनि जे कार्यनि जे लाइ अॻियां वधि। ॾिसो महादेव तोसां पाण कीअं थो अची बीहे, इहा उन्हनि जी सोच हूंदी हुई त उहे सुहिणा रत्न ॻोल्ह जेके असांजे सिंधी समाज में सुहिणा कार्य कंदा हुजनि। छो जो असां वटि भगत कंवरराम साहिब, असां वटि साईं हिकु खां हिकु सुहिणी शख़्सियतूं, सुहिणी मूर्तियूं असांजे सिंधी समाज जो, असांजी पहचान छा आहे? अरे ही जेको हिंदुस्तान जो नालो आहे न, उहो बि असांजे सिंधियत जो ॾिनल नालो आहे। छो जो सिंधू आहियूं, उन सिंधू नदीअ जे वसियत आहियूं, तॾहिं हिन जो नालो हिंदुस्तान पियो। सिंधु नरेश केरु हुयो? साईं केरु हुयो? सिंधु नरेश भेड़ियो हो कंहिंजो? पांडवनि जो। भेड़ियो हो कौरवनि जो। असांजा त ही नानाणा आहिनि, ऐं नानाणा वटि त असां हक़ सां खाइण वठण लाइ ईंदा आहियूं। केरु थो चए असां शरणार्थी आहियूं? असांजो पंहिंजो घर आहे, असांजा ही नारायण, असांजा ही नारायण आहिनि। असां पंहिंजे नारायणनि में, छो जो भले अखंड भारत हुयो, असां हुन सिंधु देश जी पैदाश आहियूं। केतिरी पुराणी असांजी पंहिंजी, केतिरी सुठी असांजी सिंधु सभ्यता आहे, पर छा कयो असां? असांजे कुझु नेताउनि, वॾनि असांजे जिले वीचारनि महिनतूं मज़दूरियूं करे, गोलियूं टाफियूं विकिणी, चॉकलेट विकिणी, पंहिंजे मुक़ाम ते पहुतासीं। अरे माइनॉरिटी असां खां वधीक त कोई घटि में थी नथो सघे, बावजूद उन्हनि खां पोइ बि असां इन्हनि सरकारनि खां कॾहिं भीख कोन घुरी त असांखे माइनॉरिटी ॾियो। अरे मुंहिंजी बचड़ी अॼु बि जेकॾहिं डॉक्टर थी करे पहुती न, त पंहिंजे बलबूते ते पहुती, न के कंहिं माइनॉरिटी, कंहिं गुजरात, कंहिं गवर्नमेंट या ॿिए कंहिं खां भीख ॿिनी करे पहुती। इहा असांजी सिंधियत जी पहचान आहे। हीअ मुंहिंजी भेण जेकॾहिं मंत्री थी न, त काई कोटा खणी न पहुती। हीअ जेकॾहिं असांजा साईं, असांजा सुठनि सुठनि पदनि ते, हे असांजो भाउ सुनील टेकवाणी जेकॾहिं कंहिं सुठे पद ते पहुतो न, त पंहिंजे मुक़ाम ते पहुतो। फिल्म इंडस्ट्री हुजे, सभिनि खां अवल फाइनेंस में मां वरी चवंदोमांव, साईं असीं सिंधी। आईटी सेक्टर में, इनकम टैक्स में सभिनि खां वधीक परसेंटेज ॾियण वारा असीं सिंधी। असीं घटि, असीं माइनॉरिटी, असां घटि, बावजूद उनजे बि जेकॾहिं हर क्षेत्र में अॻियां रहण वारा, अॻियां करण वारा, धर्मशालाऊं ॾिसो, कुझु ॾींहं अॻु स्टेटमेंट अथव, साईं मुंबई जहिड़ो शहर जिते मां रहियो आहियां, जिते पैदा थियो आहियां, मुंहिंजी महाराष्ट्र, उन महाराष्ट्र में जेकॾहिं हॉस्पिटलूं ॾियण वारा उहे असांजा हिंदू जा रहेजा सिंधी। जेकॾहिं एजुकेशन जे सेक्टर में एचआर यूनिवर्सिटी, सिंध यूनिवर्सिटी, 26 कॉलेज थियल आहिनि, माण्हू खणी करे असांजे लाइ बीहंदा आहिनि। फंड खणो असांखे सीट ॾियो, पर उन्हनि छा रखियो आहे? असांजे सिंधी ॿारनि जे लाइ प्रायोरिटी। फर्स्ट असांजा सिंधी अचनि, उहे पैदा करण वारा केरु?
वो कॉलेजन जी स्थापना करण वाला के असांजा प्यारा सिंधी उहे एतिरो तकलीफ़ूं सही आया। अरे और तो और छल जेकॾहिं हिकु शहर वसाइण लाइ असांजो भाई प्रताप जेको गांधीधाम में वसाइण वारो उहो हिकिड़ो सिंधी। धन्यवाद धन्यवाद। जेकॾहिं असां सिर्फ़ कमी हिकिड़ी था कयूं, थोरो हिक ॿिए खे सहकार, थोड़ी हिक ॿिए खे छिकताइण बंदि कयूं न त मां नथो सम्झां कंहिंजे माईअ जे लाल जी ताक़त आहे असांजे जुतीअ में पेर पाए सघे। कंहिं माईअ जे लाल में ताक़त कान्हे। मुंहिंजूं जातियूं जाम सुठियूं आहे, मां कंहिंखे ग़लति नथो चवां। मां पंहिंजे प्रताप खे पंहिंजे पिता खे मां नमन कंदो आहियां त मां ॿियनि खे बि बिल्कुलु इज़त ॾींदो आहियां। इहो मुंहिंजो लक्ष्य आहे। कोटा मां पहुतुसि, ओम बिरला जी जो कार्यक्रम हुयो, मां उन्हनि जे मंच सां उन्हनि सां भाजपा जे लाइ कंहिंजे लाइ ते बीठुमि त मूंखे शांतिलाल धारीवाल ॾाढो सुहिणो रिश्तो आहे कांग्रेस में। मां उन मंच ते वियुमि, ओम बिरला जी मूंखे सॾु करायो, आप ये क्या कर रहे हो? मां चयोमांसि साईं मुंहिंजे लाइ पक्ष पार्टियूं पोइ अथव। सभ खां पहिरियों मुंहिंजे लाइ धर्म, मुंहिंजो हिंदुत्व, जंहिं धर्म जे ख़ातिर मुंहिंजे वॾड़नि मुंहिंजे नेरनि पंहिंजे धर्म जी रक्षा ऐं बचाव लाइ पंहिंजे हिन भूमि सिंध भूमिअ खे कुर्बान करे छॾियो ऐं हिते अची करे रहिया आहिनि त उन धर्म जे लाइ असीं पहिरियों आहियूं। कहिड़ी ज़रूरत पई हुई हे वॾड़ा असांजा बुज़ुर्ग तकलीफ़ूं न सहना न, हेॾियूं सिंधुनि में दरबारियूं रहना न उते, पर उन्हनि पंहिंजे धर्म जी रक्षा जे लाइ उते रहिया। उन धर्म जे अॻियां करण जे लाइ पंहिंजे पाण खे तकलीफ़ूं ॾिठूं। ॿी उन खां पोइ जेकॾहिं असां उन धर्म खां पोइ असां पंहिंजी ज़ाती हर माण्हू करे थो पियो अलॻि अलॻि। हे प्यारा असांजा सौदागर था हिकिड़ी पार्टी जा आहिनि, बिहार में अलॻि त ॿीअ में अलॻि, कोई यादवनि जी थो करे, कोई काजी थो करे, बाक़ी असां कोई न लड़ोसीं छा। मां चवां साहिब सभ खां पहिरीं ॻाल्हि मुंहिंजे लाइ मुंहिंजी ज़ातीअ जो माण्हू, उहो कहिड़े पक्ष कहिड़े पार्टीअ खां थो लड़े मूंखे ॼाण कान्हे, पर मुंहिंजो भाउ सिंधी आहे न, मां त हुन सां गॾु बीहंदुमि। पोइ कहिड़ो बि पार्टी हुजे, कहिड़ी बि पक्ष हुजे, मुंहिंजे लाइ मुंहिंजो सिंधी प्यारो सभ खां प्यारो। अहिड़ी अकेली को मुंहिंजी सोच कान्हे का, हज़ारनि जे तादाद में असांजे सिंधी प्यारनि, सिंधी नौजवाननि जी इहा सोच अथव, सिंधी वॾड़नि जी इहा सोच अथव, पर किथे न किथे कमी थी थिए पई, किथे न किथे कमी थी करे, छो जो असांखे छिकण वारो बि ॿिए कंहिंजी माईअ जे लाल जी ताक़त कान्हे। अगरि जेकॾहिं चारण वारो हूंदो त छिकण लाइ बि को असांजो प्यारो सिंधी ई हूंदो, जेको किथे न किथे छिकण जी अवश्य कंदो। हाणे कंहिंखे ॾोॾियो, छा इहा कमी ॿिए जी आहे? इहे गट्स, इहे डीएनए ॿिए जा आहिनि? इहा असांजी सुठाई आहे। त मुंहिंजो निवेदन हिकिड़ो ई सभिनी खे, सॼी संगत खे, सॼे तव्हांजे सुहिणी गुजरात खे, छो जो असांजी माता साहब खे साईं मां ॿुधाईंदुमि गुजरात ॾाढी वणंदी हुई, अति प्रिय। वजह सभ खां पहिरीं हुनजो बाबा भोलेनाथ सोमनाथ, जंहिंजो हुनजो विराजमान आहे शायदि साल में हिकु ॿ दफ़ो, जे मथो टेकण न अचे त हुनखे आनंद न अचे। ॿी ॻाल्हि, अमां हमेशह चवंदा हुआ पुराणनि मीडियनि टीवियुनि कैमरनि में ॾिसंदो त हुन में चवंदी गुजरात एॾी मिठी आहे, गुजरात जा माण्हू एॾा सुठा आहिनि, गुजरात जा माण्हू एॾा मिठा आहिनि जो उतां जा मिर्च आहिनि न उहे बि माण्हू दब दब करे खाई सघंदो, उहे मिर्च बि मिठा थी विया आहिनि की न? माण्हू फाफड़ा न छिलनि सां गॾु मिर्च दॿाईंदा वेंदा आहिनि, पर असांजो हिकिड़ो महाराष्ट्र जो लौंगी मिर्च खाईंदो न तो भाउ करे छॾींदो। या मां सत्संग में बि चवंदी गुजरात जा माण्हू बि मिठा त गुजरात जा मिर्च बि मिठा। या माता साहब जी सोच हूंदी हुई। गॾोगॾु हुन खां पोइ टियों हुनजो कारण सिंध गुजरात वञण जो, छो जो हुन जूं पंहिंजूं भेनरियूं ऐं जिते न्याणी काई बि हुजे न, मुंहिंजी धीअ हुजे या मुंहिंजी घरवारी हुजे, पणिजी बि वञे न, 50 साल थी वञनि पर अॼु बि हुनजी डोर पंहिंजे पेकनि सां साईं जुड़ियल ज़रूरु हूंदी। ऐं अहिड़ियूं भेनर जेके साक्षात जिन हिक ॿिनि सां सुख दुख में निभायो हुयो, असांजी माता कला देवी, मुंहिंजी माता गोदा देवी, त हुननि जे लाइ फिक्र कीअं न फाटंदी।
वो किथे न चवंदी मां वञण लाइ, पर हिन गुजरात जे अहमदाबाद जे लाइ ज़रूर ईंदी हुई। ऐं उन खां पोइ उनखे प्यार रहियो। 5 नंबर आखिरी असांजे नरेंद्र मोदीअ जे लाइ, जेकॾहिं उन कांड खां पोइ हिन तक माया कोटनानी जिन हिननि खां पोइ जेकॾहिं काई पहिरीं महिला निकिती त उतां महाराष्ट्र खां रड़ कंदी हुई भई हेड़ो माण्हू तव्हांखे कॾहिं वरी न मिलंदो जीअं हाणे सुहिणो कार्य कयो आहे, हिन सां गॾु बीहो त पंहिंजे धर्म जी रक्षा कंदो ऐं हुनखे बचाईंदो। इहा माता साहिब जी सुहिणी सोच हुई। उन्हनि खे गुजरात जे लाइ इहो सुहिणो प्यार हुयो। मूंखे बि ख़ुशी थींदी आहे जॾहिं मां देश में विदेश में ॿियनि जॻहियुनि ते पहुचंदो आहियां न, असांजी त हिकिड़ी टैग हिकिड़ी सुञाणप ई आहे माता रुक्मणी देवी। न त कहिड़ी अहिड़ी मुंहिंजी सोच, हे असांजा संत माता माया देवी, बड़ौदा जो पावन स्थान, वञो त सही रोज माण्हू 500-700 आराम सां उते भोजन था कनि। कहिड़ी उन्हनि खे ज़रूरत आहे, पंहिंजा धंधा धारियूं छॾे करे सुहिणा कार्य था कनि। रहमत असीम कृपा जी पर जॻायल माता जी जोत खे अॻियां करण लाइ माता नालो ॾिनो मान साईं कमलेश लाल वाधवाणी जिन खे। त साईं तव्हां माण्हू मूंखे चवंदा आहिनि तूं श्रवण कुमार आहे, पर सच करे पुछे त मां उन श्रवण कुमार खे नमन थो कयां भाई कमलेश वाधवाणी खे। भले असांजे विच में अॼु न आहिनि पर लाइव ते मूंखे ॾिसी सघंदा हूंदा, छो जो उन्हनि जो सुपात्र असांजे विच में आहे। त हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी संत माता माया देवी प्रभुजन खे। शोण मां कुर्बान वञाइण सिंधी प्यारनि था। नवसारीअ जी हिकिड़ी सुहिणी मूर्त मां असांजे